थारूशाही भरपासे में कणक जो फसल मार्केट में अचण बाद फूड खाते जा अमलदार बारदानो आपातकारन के ॾियण बजाय वापारिन के खपाइण ऐं पुराणे कणक के नए कणक में मिक्स करण जो इंकशाफ थियो आहे। फूड अमलदार गोदाम में पहले पुराणे सड़ियल ऐं काॾे वारी कणक नए लथल कणक में मिक्स करे टारगेट पूरो करण में मसरूफ़ थी विया आहिनि, जॾहिं त पुराणी कणक के नए कणक में मिक्स करण जा महिराण टीवी फुटेज हथ करे वरिता आहिनि। आबादकारन शरीफ सोलंकी, नज़ीर बाट, पुनल सोलंकी, नसीर अपनो ऐं ॿियनि जो चवणु आहे त फूड इंस्पेक्टर ऐं डीएफसी कणक जो बारदानो आबादकारन के ॾियण बजाए सरेआम वापारिन के रिश्वत एवज़ खपाए रहिया आहिनि, जंहिं करे असां मजबूर थी वापारिन खां वधीक अघ ते बारदानो ख़रीद करे रहिया आहियूं। उन्हनि चयो त फूड गोदाम ते फूड अमलदार नई लथल कणक में गुज़िरियल साल वारी सड़ियल कणक में काॾी वारी कणक सस्ते अघनि ते ख़रीद करे मिलावट करे खोट पूरी करण में मसरूफ़ आहिनि। आबादकारन जो वधीक चवणु आहे त फूड खाते जा मुलाज़िम वॾे पैमाने ते करप्शन करे बारदानो सरेआम खपाए रहिया आहिनि। आबादकारन फूड खाते जे सूबाई वज़ीर, सेक्रेटरी ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते करप्शन कंदड़ फूड खाते जे मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो।